सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन सूटा पारां उस्ताद असगर अली हकड़ो जी गिरफ़्तारी ऐं उस्तादनि खे हिरासत करण ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो करे मुतालबो कयो वियो आहे त मामले जी अणधूरी जांच करे मुलस माण्हुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं बेगुनाह गिरफ़्तार उस्ताद खे आज़ाद कयो वञे। उन मौक़े सूटा जे सेक्रेटरी प्रोफेसर डॉक्टर नेक मोहम्मद शेख, प्रोफेसर डॉक्टर इसाक समेजो ऐं अब्दुल रहमान नागराज अवामी आवाज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एंटी करप्शन ऑफिस जे तरफ़ खां हिकिड़ी FIR दर्ज थी आहे। अच्छा, उन FIR में जेको आहे वाइस चांसलर आहे ऐं कुझु ऑफिसर्स आहिनि ऐं टीचर्स जो नालो उन में ॾिनो वियो आहे। तव्हां सभिनी खे इहा ख़बर आहे त जेके उस्ताद आहिनि उन्हनि जो करप्शन सां को बि वास्तो न हूंदो आहे। उन्हनि जो कमु हूंदो आहे सिर्फ़ु कमेटी मेंबर जे हवाले सां हिकिड़ी टेक्निकल सपोर्ट प्रोवाइड करणो हूंदो आहे। सो असां पुरज़ोर लफ़्ज़नि में इहा मुज़म्मत था कयूं त जंहिं बि करप्शन कई आहे सिर्फ़ु उन्हनि खे पकड़ियो वञे ऐं जंहिंजो करप्शन सां को वास्तो ई कोन्हे उन्हनि खे आज़ादु कयो वञे। केस 8 माण्हुनि ते आहे पर उन्हनि में हिकिड़ो माण्हू उहो गिरफ़्तार थियो आहे जेको हिकिड़ी कमेटीअ जो मेंबर हो, पर जॾहिं उन कमेटी जी मीटिंग थी प्राइवेट बसुनि जो हिकिड़ो टेंडर थींदो आहे उनजी, उहो चाइना हलियो वियो पोस्ट डाक ते, उन हिकिड़े खे गिरफ़्तार अचे कयो। बाक़ी 7-8 माण्हू उन में जेके 20-25 माण्हू डायरेक्टली इन्वॉल्व आहिनि करप्शन में, उन्हनि सभिनी मां कंहिंखे बि गिरफ़्तार न कयो ऐं उहे बेल बिफोर अरेस्ट वठी पंहिंजूं ज़मानतूं वठी घुमनि पिया। ख़ुदि एंटी करप्शन असुल वारनि खे बचाइणु चाहे थी ऐं राजा ॾार खे इन करे ई हुननि रखियो आहे त जीअं उस्ताद एतिजाज कनि, समाज जा पढ़ियल लिखियल ऐं बाशूर माण्हू एतिजाज कनि ऐं सॼो केस लिमिट ई थिए। त तंहिं करे असांजी फीलिंग इहा आहे त असुल में बेॾो माण्हू खे गिरफ़्तार करे हू असुल ॾोहारनि खे बचाइणु चाहिनि था ऐं हिकिड़े मज़लूम ऐं हिकिड़े बेॾो उस्ताद खे गिरफ़्तार करे हुननि सॼी यूनिवर्सिटी खे मिलान करण जी कोशिशि कई आहे। हुनखे हिकदमि आज़ादु कयो वञे ऐं सही तरीक़े सां जांच कई वञे, असुल ॾोहारनि खे गिरफ़्तार कयो वञे। सूटा अॻवाननि वधीक चयो त यूनिवर्सिटी जे VC समेत 8 माण्हुनि ते केस दाख़िल कया विया आहिनि, पर गिरफ़्तार हिकु बेगुनाह उस्ताद असगर हकड़ो खे कयो वियो आहे जेकी सरासर इंतकामी कार्रवाई आहे। हुननि चयो त FIR दाख़िल हुअण जे बावजूदि साॻियो ई VC यूनिवर्सिटी जो कारवार हलाए रहियो आहे ऐं उस्तादनि खे सख़्तु परेशान कयो पियो वञे। हिननि चयो त हेठीं तबिके सां वास्तो रखंदड़ सिंध जा 30,000 शागिर्द सिंध यूनिवर्सिटी में तालीम पढ़ाए रहिया आहिनि। उस्तादनि खे हिरासत करे यूनिवर्सिटी ख़िलाफ़ साज़िश कई पई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।